अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां नौशीन भट्टी। नाज़रीन, वगण में क्लासमेट दोस्तन जी 23 साल बाद एक गजानी थी जंहिंमें ख़ुसूसी मेहमान क्लास टीचर इरशाद अली वगड़ हो। गजानी में क्लासमेट दोस्तन पंहिंजे उस्ताद जे मथां गुलनि जी वर्खा सां आजिया कई वई। वगड़ जे रिपोर्टर ज़फ़र अली मुगेरी मौजूब शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हायर सेकेंडरी स्कूल वगड़ में पढ़ंदड़ क्लासमेट दोस्तन जी 23 साल बाद गजानी थी जंहिंमें ख़ुसूसी मेहमान क्लास टीचर इरशाद अली वगड़ समेत क्लास जे सभिनी दोस्तन शिरकत कई, जंहिंमें पंहिंजे क़ाबिल एहतराम टीचर इरशाद अली वगड़ सां तमाम सुठी कचहरी यादनि खे यादि कयो वियो। शागिर्दनि चयो त असांजे क्लास जे टीचर जी मेहनत ऐं क्लास जे शागिर्दनि सां मोहब्बत ऐं सचे दिलि सां पंहिंजे बचनि जी तालीम ॾियण ऐं दीन दुनियादारी जे बारे में असांखे तालीम ॾियण ऐं पंहिंजी ज़िंदगी में अॻिते वधण तोड़े क्लास जे जॾहिं मां जॾहिं शागिर्द खे बि प्यार सां पढ़ाए पंहिंजे कदमनि ते बीहारण समेत बेइंतिहा नेक ख़िदमतियूं सरअंजाम ॾिनल आहिनि, जेके असां लफ़्ज़नि में चई नथा सघूं। गजानी में फ़हीम अली वगड़, मौलाना गुलज़ार अली पवर, वहीद अली चांडियो, अब्दुल फत्ताह मुगैरी, असद अली तुनियो, हुसैन अली मुगैरी, गुलाम अब्बास तुनियो, अब्दुल खालिक समेत काफ़ी दोस्तनि शिरकत कई ऐं पंहिंजे उस्ताद जी शान में पिणु तकरीरियूं कयूं ऐं उस्ताद जी शान में पिणु बेत पढ़िया। पंहिंजे उस्ताद जे मथां गुल निछावर कया विया ऐं सॼे सिंध समेत दुनिया खे पिणु हिकु अहम पैगाम ॾिनो वियो त उस्ताद जे करे अॼु असां हिन मक़ाम ते आहियूं ऐं असां पंहिंजे उस्ताद खे अॼु बि पंहिंजे माउ पीउ जी जाइ ते रखंदा आहियूं ऐं ॾिसंदा आहियूं त अॼु असां जे तालीम जे करे के मुक़ाम ते आहियूं त इहो सभु असांजे उस्ताद जे ख़िदमतुनि ऐं कोशिशुनि जे करे आहियूं। आख़िर में पिणु ख़ैर जी दुआ घुरी वई।